नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ पारां सिंध सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पीपल्स लेबर हारी कमेटी हैदराबाद मीर पुनल जी ख़ासि हिदायतुनि ते प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे वफ़ाक़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। मुज़ाहिरे जी अॻुवाणी लाला हबीब पठाण, इमाम अली ज़रदारी, अब्दुल सत्तार खोसो, अनीस खान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लॉकडाउन सबबि सिंध अॻे ई मुआशी लिहाज़ खां तबाह थी वई है। मथां वरी वफ़ाक़ मातली माह वारो सलूक करे सिंध जो हिसे जो पाणी रोके संदुसि मुआशी लिहाज़ खां तबाह ऐं बर्बाद करण जो मनसूबो जोड़ियो है, जेको असीं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। संदुसि वधीक चवणु हो त वफ़ाक़ खे घुर्जे त फिलफोर सिंध जे हिसे जो पाणी जारी करे संदुसि ग़रीब हारियुनि खे मुआशी क़त्लनि खां बचाए वञे। ॿी सूरत में समूरी सिंध जा हारी सियासी समाजी अॻवान रोडनि ते निकिरण ते मजबूर थी वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।